चीनासी जामशोर में अदीबन दानिशवरन सान्य वंदन पारा सिंधु दरिया किनारे गुल निछावर करे साल 2023 जे आखिरी सिज के अलविदा कयो वियो। उन ही हवाले से वीडियो लिंक ते असां सां मौजूद है धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर रहीम बख्श बुलेदी। जी रहीम बख्श, बिल्कुल जामशोरे में साल 2023 जे आखिरी सिज के अलविदा करण लाइ जामशोरे जे शहरनि तोड़े जे सियासी समाजी धुरिन के अगवाणनि सुञाण धुरिन पारा अलमंज़र वटि सिंधु दरिया में गुल निछावर करे साल 2023 जे सिज के अलविदा कयो पियो वञे। उन हवाले सां हिते मौजूद माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। 2023 सिंधु स्पेशली दुनिया जे मथां जेको आहे ॾाढो ॾुखियो साल गुज़रियो। 2023 में सिंध जा माण्हू जेके महाॿोॾ आई 22 में उन में बि बहाल न थी सघिया। अञा ताईं जेको आहे दरबदरी जी ज़िंदगी था गुज़ारे। उमेद आहे मजमूई तरह त 2024 में चङाई ऐं बहितरी लाइ जिदोजहद कंदा ऐं सिंध जे पाणी वञनि ऐं दंगनि जे लाइ जेको आहे जिदोजहद कंदा। 2023 जेको साल आहे जंहिंखे असां अलविदा करण जे लाइ अॼु हिते आया आहियूं। असांखे 7-8 साल थिया आहिनि। असां हर साल जेको सो पंहिंजे हस्बैंड सां ॿारनि सां फैमिली सां सिंध जा काफ़ी माण्हू जी इहा दुआ हूंदी आहे त दरिया ईअं क़ाइम ऐं दाइम रहे, छोलियुनि में रहे, आबाद रहे। इहा ई असांजी दुआ आहे। असां हींअर जेको आहे अलमंज़र कप सिंधु दरिया जे पेट में बीठा आहियूं। नए साल जी जेको आहे आमद जे लाइ ऐं 2023 जी जेको आहे अलविदा करण लाइ। पर सदाईं असां इहो सोचींदा आहियूं त हीउ नओं साल असांजे लाइ ख़ुशियूं खणी ईंदो। साल माशाल्लाह सुठो रहियो, सुठा तजर्बा असांखे मिलिया ऐं मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे जो मूं पंहिंजो साल जो एंड ऐं नए साल जो आगाज़ जामशोरे जी हवाउनि सां ऐं जामशोरे वादियुनि में करियां पियो। बिल्कुलु हिते मौजूद माण्हुनि जी मां ॻाल्हि ॿोल ॿुधी उन्हनि जो चवणु आहे त ईंदड़ साल 2024 मुल्क लाइ बहितर साबित थींदो। कैमरामैन हशमत मंगी सां गॾु रहीम बख्श बलोच, धरती टीवी न्यूज़, जामशोर।